अब अहमद चए तो हिन पाइप में जान कोन्हे जान पैदा कंदो न डॉक्टर आहे न दोस्तो हे मंगी आहे जेको लाड़काणे सजी ते कढ़ाई पचाईंदो आहे ॿ टे ॾींहं कढ़ाई सुठी न पचाई त मालकनि वरी उतां हटाए वरी हिते सजनि ते रखियो अथसि अॼु वरी असां वाइट घुराई आहे वाइट हाणे टेस्ट करे ॿुधाईंदो बुढ़ो साहब ॿुधा सही है वाह तू भुट्टा साहब वाह वाह टेस्ट भाई तेरे को क्या लग रहा है इसकी ऑपरेशन हो जाएगी नहीं होगी होगी नहीं होगी। क्यों नहीं होगी कल के जैसी भी होगी वैसी कर ले तू भी तो डॉक्टर है ना जैसी हो सकती है वैसी कर इसमें जान हो तो करे ना जान तेरे में होनी चाहिए इसमें नहीं इसमें जान तू लगाएगा गुड गुड शॉट अब तू समझ गया अब समझ गया अब अहमद चए तो हिन पाइप में जान कोन्हे जान पैदा कंदो न डॉक्टर आहे न जान पैदा कर भाई डॉक्टर ॾिसूं था हाणे जान पैदा कीअं थो करे आहे त हे बि पुराणो दोस्त अहमद मेमन हुनजी बाइक आहे हुनजो ऑपरेशन था करायूं ऑपरेशन सक्सेसफुल ॾिसूं थिए थी हलंदी थिए दोस्तो जेका असां मच्छी वठी आयासीं हुनजी मुंडी जेका आहे उहा बचाए रखी मुंडी पची आहे अॼु बेहन में बेहन जी भाॼी जीअं थींदी आहे मुंडी ऐं मच्छी ऐं बेह बहरहाल हे पराठा आहिनि नंढड़ा पराठा पचाया अथऊं अॼु मज़ो था वठूं भला मच्छी बेह ऐं पराठनि जो ठीकु आहे तोखे वणंदा आहिनि मां पक ॾंद ख़तमु थी विया थी न हाणे कीअं खाईंदी खाई न सघंदी मिन सां त कीअं खाईंदी ईअं 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 हल ठीकु आहे दोस्तो हे मंगी आहे जेको लाड़काणे सजी ते कढ़ाई पचाईंदो आहे ॿ टे ॾींहं कढ़ाई सुठी न पचाई त मालकनि वरी उतां हटाए वरी हिते सजनि ते रखियो अथसि मतिलबु हिकिड़ो हूंदो आहे न प्रमोशन हे हिन डिमोशन थी वियो आहे अब हे छा आहे भला तव्हां ॿिन्ही खे हेॾे उछलाए छॾियो अथऊं धुएं में हा तब्दीली है बाबा यार ये तब्दीली आहे तव्हांजी तरक़ी थी आहे या पोइ ते विया हो तरक़ी तरक़ी सां यार कहिड़ी तरक़ी आहे तूं कढ़ायूं ठाहींदे वरी हाणे सजूं थो ठाहीं सजी ठाहिण कढ़ाई ठाहिण में छा फ़र्क़ु आहे बाक़ी न सही कारीगर त कारीगर आहे न टिके जो कारीगर सॼो कढ़ाई जो कारीगर मां ॿुधो आहे तुंहिंजी पघार बि घटि थी वई न न पे फिकर में पगार पघार जो को मसलो न आहे ये क्या नहीं हुते बाक़ाइदा तूं स्टैंड में बीठे हिते धुएं में बीठो आहीं इहो त आहे भला महिनत ज़्यादा करणी थी पए हिते महिनत ज़्यादा करणी थी पए तोखे भला धुएं में विझी छॾियो तूं अॻ में ई कारो मुंहुं वांगे अलाही मर्ज़ी आहे मर्ज़ी त मालिक ॾाढी सुठी रखंदो आहे सभिनी जे लाइ हर इंसान जे लाइ अलाह साईं मर्ज़ी जेका आहे न सही रखंदो आहे भले ॾुख दुआ आहे तव्हांखे हुजनि तकलीफ़ूं हुजनि पर इन में बि का बहितरी हूंदी यादि रखजांइ ठीकु आहे हाणे बहितरी मां ॿुधाई कीअं हूंदी होॾे तूं बीठो हुजां त मच्छर खाईंदी आहे तोखे एॾा मच्छर खाईंदी आहे मलेरिया डेंगी लॻा पिया आहिनि हिते तूं धुएं में आहे को मच्छर नथो चई सही आहे न बहितरी आहे न हले छा थो करे हथ में छा अथई टमाटा शीक ठाहींदे ओके ओके वाह ओके शीक अब हेॾा अचु दोस्त ॻाल्हि ॿुध न न दोस्त ॻाल्हि ॿुध माण्हुनि जी थींदी आहे तरक़ी हो मंगी असांजो कढ़ाई पचाईंदो काउंटर ते फर्स्ट क्लास तव्हां हुनजी तरक़ी ख़तमु करे वरी हिनखे सजी ते बीहारे छॾियो धुएं में तव्हांखे भैया ख़बर न आहे न कढ़ाई खां वधीक तरक़ी हीअ आहे न सची वारी धुएं में बीठो आहे वैल्यू हिनजो घणो आहे न हिन वैल्यू घणी आहे हा न कढ़ाई खां वधीक पाण खां पुछोसि भला पुछोसि तव्हांखां अब पाण ॻाल्हि ॿुध मंगी साहब हिते ख़ुशि आहीं या हुते ख़ुशि आहीं सच ॿुधाए असां होटल जी जॻह ते ख़ुशि आहियूं हर जॻह ते करणी ख़ुशि आहे न बिल्कुलु अब हिन प्रमोशन आहे डिमोशन आहे असांजी नज़र में प्रमोशन अथसि अलावा प्रमोशन आहे मंगी इलाही ख़ुशि आहे चए थो मां हिते हैप्पी आहियां टे मोहरम आहे एजाज़ बुढ़ो साहब वरी गॾु थियो आहे असलम भुट्टो साहब वरी गॾु थियो आहे चार मोहरम आहे अॼु ऐं असां वरी गॾु थिया आहियूं हिते अॼु बाबा मानी खाइणी आहे ठीकु आहे हाणे बुखार लही विया आहिनि हाणे मानी खणी आहे स्टार्ट करिणो आहे रायते ऐं सलाद खां अब मां पुछियोमांसि रायतो ऐं सलाद जा पैसा त न आहिनि न चई न आहिनि मां चयो बसि असांखे ॿी शइ खपे न असांखे इहा ई खपे टेस्ट करे ॿुधाईंदो बुढ़ो साहब बुढ़ा साहब ॿुधा सही आहे वाह तूं भुट्टा साहब वाह वाह टेस्ट सही आहे न अॼु हलो ठीकु आहे असां बि टेस्ट करे ॾिसूं था दोस्तो हे सुबुह जो जंहिं महिल मां उथंदो आहियां मूंखे ॾिसंदो आहे न बसि पोइ हे साम्हूं वारी ॾियारी में पियो लड़कंदो पियो टपा ॾींदो हे ॾिसो हे मूंखे ॾिसंदो आहे हाणे असां पंहिंजे वरी हिन तोते खे हिरायो आहे बाकर खाननि ते बिस्कुटनि ते केकनि ते हाणे वरी थोरो उन पासे खां हटी हिन खां सीरियलक खां हाणे वरी असां केकनि ऐं बिस्कुटनि ते आया आहियूं हाणे मिंट खाईंदो आहे हलिया ले हा छा मसइलो आहे हा मोबाइल ते न वेजांइ मोबाइल ते न वेजा अरे 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 हलिया केक खाईंदे बाकर खानी खाईंदे छा खाईंदे और वरी मोबाइल ते
अरे मोबाइल ते त न अच न मां रिकॉर्डिंग तुंहिंजी कीअं कयां अरे न न न न ट्रप न ॾे या तूं वेह त मां तुंहिंजो केक वेक ठाहियां भला वे 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 त चांहि केक खारायां चांहि केक अरे मवाली वे त सही चांहि केक थो ठाहे अरे वे अरे छॾ थके ईअं न कर ईअं न कर वे 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 दोस्तो हाणे असां हिनखे मवाली बनाए छॾियो आहे चांहि जो हाणे सुबुह थिए थी बसि हिनखे चांहि जी ॿाड़ लॻे थी पीआरियूंसि था हे ॾिसो दोस्तो असां हिनखे केक विधो आहे हिन में प्याली में वरी हेॾां चांहि बि विझूंसि था चांहि जो मवाली थी वियो आहे थोरो चांहि विझी ॾियूंसि था केक में मतिलबु केक पिसी वेंदो हाणे हे इंसाननि वांगुरु खाईंदो इंसान थी वियो आहे इंसान हे ॾिसो था दोस्तो हे ॾिसो बसि हाणे हिन चांहि ॾिठी आहे हाणे तड़पियो त बसि मूंखे ॾे हाज़ुर 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 ॾियां थो बी हे वठि अचे वठि हाणे हिनखे आदत थी वई आहे रोज़ु चांहि केक खाइण जी मवाली थी वियो आहे लॻे थो ॼण सिंधी तोतो आहे असां बि होटलनि ते वेठा हूंदा आहियूं हे बि हाणे चांहि ऐं केक थो खाए असांजो दोस्त नवीद कुरैशी उन ई होलीअ में छॾे में ऐं चए थो त मां टिकटॉक ठाहींदुसि हाणे परमिशन मिली वई आहे हो परमिशन मिली वई आहे बाक़ाइदा हाँ माइट चए थो घर मां परमिशन मिली वई आहे विच में बैन कयो हुउसि अॻु में कहिड़ो घर वारो में इजाज़त थी वई अॻ में खदड़े वारो किरदारु कयो तव्हां ॾिठोसि माइट ॾिठो या न ॾिठो सच ॿुधाइजो रीमा वारो अब रीमा वारो वरी कंदे पक हाँ दोस्तो एॾो मोतबर माण्हू आहे हिनखे इहो किरदारु ठहे नथो मोतबर छा जो गंजो लॻो पियो वार नथो रहे ज़रूर कंदासीं को मसइलो न आहे ॾिसो ऐं गंजो लॻो पियो वार प्यार मोहब्बत मिले थी न को मसइलो न आहे दोस्तनि में प्यार मोहब्बत मिले थो हेॾी ॻाल्हि आहे कैमरा ते ॻाल्हि लव यू यार दोस्तो मां त सलाह ॾिनी थीमांसि वार हणाए पर वार नथो हणाए प्यारो दोस्त आहे असांजो जॾहिं खां खदड़े वारो किरदारु कयो त चई परमिशन ख़तम थी वई आहे माइट बि सुञाणेसि तूं हुन करेक्टर जे हवाले सां माइट पहिरियों सुञाणींदा आहियूं असांजो त पुराणो दोस्त आहे तव्हां सुञातुसि वधीक कंहिं मां असां त ज़ाती सुञाणींदा हूअं बाद में रीमा मां दोस्त रीमा जी मां तस्वीर हणी थो छॾियां पर वीडियो में ॾिसो इहो करेक्टर हिन कयो हे करेक्टर हिन दोस्त कयो एतिरो मोतबर माण्हू आहे हिनखे इहो किरदारु ठहे नथो असां मना कयोसीं न कर न शौक़ु इहो करेक्टर करण जो मां तव्हां ते हिन ते पहिरें ॼाणे खां जॾहिं ॾिठो त मां तव्हां ते तव्हां मूंखे मना कयो त यार इहो करेक्टर मोतबर माण्हू न करिया हिन जे लाइ सही आहे पर माइट जॾहिं अॻिलो पाण राज़ी मां कीअं कयां हिननि जेको आहे न सूजियूं ॾेई बसि वॾो कामयाब था तो कयूं हीअं हाणे लेडीज़ कपिड़ा पारा बि रहिया लेडीज़ जा कपिड़ा पारा बि रहिया पर लव यू वरी कंदे न वरी कंदे लव यू वरी कंदे कंदे पक हाँ वरी कंदे अब रीमा वारो वरी कंदे कंदे वरी कंदे अब वरी कंदो बिल्कुल ठरकी बंद कर दी लव यू चयो सरदारी साहब कोन कंदो आहे लव ना कदे यू यार वॾी ॻाल्हि करे दोस्तो चए थो त ज़रदारी साहब लव यू कंदो आहे माइट कहिड़ी ॻाल्हि थो करे हाणे जंहिं फील्ड में हलियो आहे त हाणे हिन जो ज़हन कमु नथो करे कमु नथो करे बसि हिते ख़तमु था कयूं दोस्तो हिन माण्हू जो ज़हन कमु नथो करे माइट चई छॾियो वरी कंदे अस्सलाम वालेकुम दोस्तो मां इमरान चांडियो ऐं अॼु तव्हां सां हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि शेयर करणी आहे उहा इहा ॻाल्हि आहे त हे जेको बिल लाइट जो हिन महीने आयो आहे तव्हां वटि बि आया हूंदा बिल लाइट जा उन में ॿ शयूं मां नोट कयूं आहिनि एॾियूं ग़लति उन्हनि लिखियूं आहिनि हिन में मतिलबु टैक्सूं हुयूं अथऊं ऐं एॾियूं ग़लति टैक्सूं हुयूं अथऊं जो तव्हां पाण परेशान थींदव इवन उन टैक्स जो हिननि नालो बि न लिखियो आहे त हे जेके असां पैसा 700-800 रुपया कटियूं था त कहिड़ी शइ जा था कटियूं उन्हनि लिखियो त एक्स्ट्रा टैक्स ऐं हिकिड़ी जॻह ते लिखियो अथऊं त अदर टैक्स कंहिं शइ जी भई असां टैक्स पे था कयूं त असांखे ख़बर हुजणु खपे त कहिड़ी शइ जा असां पैसा 800 रुपया या 700 रुपया कहिड़ी शइ जा था ॾियूं हिन लिखी छॾियो आहे एक्स्ट्रा टैक्स अदर टैक्स इहो मां तव्हांखे ॾेखारियां थो वीडियो में बि ॾेखारियां थो तव्हां पंहिंजे बिलनि में बि ॾिसजो दोस्तो लाइट जो बिल आहे मुंहिंजे दुकान जो बिल आयो आहे हाणे हिन जो पोयों पासो असां चेंज था कयूं पोयों पासो असां जॾहिं चेंज था कयूं त असांखे हे कुझु टैक्सूं नज़र थियूं अचनि हे ॾिसो था हे टैक्सूं नज़र अचनि थियूं अच्छा हे एक्स्ट्रा टैक्स लिखियो पियो आहे हे ॾिसो एक्स्ट्रा टैक्स घणी आहे
893 रुपया। ऐं हेठि वरी छा आहे फर्दर टैक्स छा जी आहे 536 रुपया, का ख़बर न आहे। अच्छा, हिन में सभु टैक्सूं हिननि लॻायूं। टीवी जो जेका तव्हां घर में टीवी ॾिसंदा हो उनजी टैक्सूं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं टैक्सूं ॾिसो न, हे कहिड़ियूं कहिड़ियूं टैक्सूं लॻे, इलेक्ट्रिसिटी जो फलाणे सभु टैक्सूं मिलाए करे जॾहिं हिननि खे का शइ सम्झ में न आई आहे त पोइ हिननि नालो ॾिनो आहे एक्स्ट्रा टैक्स 893। ऐं हे वरी फर्दर टैक्स। अब फर्दर टैक्स कहिड़ी, एक्स्ट्रा टैक्स कहिड़ी, असां पे था कयूं, हितां 1600-1700 रुपया वठो था, कहिड़ी टैक्स जा था वठो? हे बिल कीअं कंहिं कढिया आहिनि? हे गवर्नमेंट जा बिल था आहिनि, का प्राइवेट कंपनी जंहिं कढिया आहिनि, कहिड़ियूं टैक्सूं हयूं अथई? इहो ख़ुदा खे मञो, तव्हां बि हिन शइ खे शेयर कयो, वीडियो खे शेयर कजो दोस्तो। सुबुह तव्हांखे मां ॾेखारियो आहे त अदर टैक्स ऐं एक्स्ट्रा टैक्स असांखे का ख़बर ई न आहे त 1500-1600 रुपया असां छाजा था ॾियूं। असां ते उहे लागू थी विया आहिनि ऐं हमेशह थींदव। हीअ टैक्स हिन महीने में आई अथव, इहो यादि रखिजो त एक्स्ट्रा टैक्स ऐं अदर टैक्स हिन महीने में आई अथऊं। छा जी आई अथऊं का ख़बर कोन्हे। जेके वीचारा असां वांगुरु टैक्स पेयर आहिनि उन्हनि खे ख़बर हुजणु खपे त भाई टैक्स मां छाजी थो ॾियां। दोस्तो बरान, अखियूं बंदि न कजो, हिन शइ खे अॻिते वठी वञिजो ऐं क्लियर कजो त बाबा हे टैक्स छाजी आहे, असांखे क्लियर कयो हीअ टैक्स छाजी आहे। तव्हां हिन में टीवी जी बि टैक्स खणो था, जेका असांखे PTV घर में ॾिसूं बि कोन था, उनजी टैक्स लॻी हलो ठीकु आहे, वाह इहो पाकिस्तान जी गवर्नमेंट जो चैनल आहे, हलो ठीकु आहे, टैक्स ॾियूं था। 50 टैक्सूं हिननि ॿियूं लॻायूं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं, उहे बि असां ॾियूं था। हरबुर जा उन्हनि नाला हणी छॾिया, असां ॾियूं था। पर जॾहिं का टैक्स नालो ई कोन्हे जंहिंजो नालो था तव्हां रखो एक्स्ट्रा टैक्स, अदर टैक्स कहिड़ी बाबा? तो दोस्तो हिननि खे ख़्यालु कयो, पंहिंजे जेके दुकाननि जा बिल आया अथव हिननि खे ॾिसो, पोयों हिन पेज ते लिखियो पियो अथव इहे टैक्स, ऐं इहे बिल पे लिखियो, हुननि सां ॻाल्हाइजो। चैनल ते जेकॾहिं हीअ वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कजो, शेयर कजो, सब्सक्राइब कजो। सब्सक्रिप्शन तमामु घटि आहे दोस्तो, तव्हां सब्सक्राइब नथा कयो तॾहिं मुंहिंजी वीडियो तव्हां ताईं ॿी पहुचे नथी। इन ई मोबाइल में जंहिंमें तव्हां वीडियो ॾिसो था ॻाढ़े अखरनि में लिखियो पियो आहे सब्सक्राइब, इन खे हिकु दफ़ो क्लिक करे छॾियो, मुंहिंजी वीडियो नेक्स्ट तव्हां ताईं पहुची वेंदी।